अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असीं अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश करियूं था ख़बरनि जी दुनिया। 16 जुलाई अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अवांजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। पाकिस्तान चइनि महीननि खां पोइ भारत लाइ पंहिंजूं हवाई हदूं खोले छॾियूं आहिनि। हाणे भारत जा जहाज़ पाकिस्तान जे मथां गुज़री सघंदा। पैरागून हाउसिंग केस में ख़ाजा भाइरनि ते फ़र्द जुर्म 18 अगस्त ते लागू कयो वेंदो। ख़ाजा सैद रफ़ीक ऐं संदसि भाउ सलमान रफ़ीक खे रेफरेंस जा नक़ल पिणु फ़राहम कया विया आहिनि। सुध समावारी ख़ासि सलाहकार फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त चोरी जो मामिलो अञा ॿियनि मुल्कनि में बि वेंदो। हुन चयो त इमरान ख़ान जी पहिरीं हुकूमत आहे जेका चोरनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं करे पई। वफ़ाक़ी परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त कर्ज़ खां छुटकारो ॾियारण लाइ टैक्स जो दाइरो वधाइणो पवंदो। कर्ज़ जे हेठियां दॿियल क़ौम ख़ुशहाल नथी थी सघे। काड़ियो गांवर में पाणी चोरी बंदि न थी आबादगार सरापा एहतजाज बणियल। धरणनि खां पोइ मुख़्तलिफ़ रोडनि ते गाॾियूं बीहजी वियूं। पहिरियों फ़क़ीरनि खे ज़मानत ॾियूं या न, दादू पुलिस खे गदागरी एक्ट मुझाए छॾियो। घोटकी भरिसां यारूलुंड बाज़ार में बासबब लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी छो कई? बिलावल भुट्टो, क़ाइम अली शाह, ख़ुर्शीद शाह ऐं नासिर शाह खे नोटिस जारी। सोभोदेरो भरिसां गुम थियल नीगर जो फसल मां लाश हथ तशदुद बाद घुटा ॾेई क़तल करण जो इंकशाफ़। सुप्रीम कोर्ट तरफ़ां जज जी वीडियो वारे मामले ते अटार्नी जनरल खे नोटिस जारी कंदे चयो वियो आहे त जेका धूड़ उॾामी रही आहे उन खे छंडणु घुरिजे। उमरकोट जी अदालत में एसएचओ खे हथकड़ियूं लॻी वियूं। अदालत जी बार तलबी बावजूदि पेश न थियण ते छंड। जैकमाबाद में पुरस्रार गोली लॻण करे नौजवान ज़ख़्मी थी पियो। मीरपुर ख़ास में वहशी सौट जी लॼा लुट जो शिकार नारी ज़िंदगी जी जंग हाराए वई। NA 205 घोटकी ते समूरा उमेदवार चूंड वेहण लाइ सिंध हाई कोर्ट अहल करार ॾेई छॾिया आहिनि। मिटी जे तूफ़ान सिंध में ज़िंदगी खे मफ़लूज बणाए छॾियो आहे। थर जा केतिराई रोड वारीअ हेठि लटिजी विया आहिनि। मशहूरु शाइर ऐं अदीब हिमायत अली 93 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। वारह में नौजवान जो क़त्ल, वारसनि जो जवाबदारी जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी धरणो। हाणे प्रोग्राम में शामिल कंदासीं तफ़सीली ख़बरूं। मशहूरु शाइर ऐं अदीब हिमायत अली कैनेडा में लाॾाणो करे वियो। मशहूरु शाइर, लेखारी ऐं ब्रॉडकास्टर हिमायत अली शाइर खे कुझु अरसो अॻु बीमारी सबबु कैनेडा जी अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते 93 सालनि जी ॼमार में संदसि साह जी तंद टुटी पई। वारसनि संदसि लाॾाणे जी तस्दीक़ कंदे चयो आहे त मड़ कैनेडा जे टोरंटो शहर में ई दफ़नायो वेंदो। हिमायत अली शाइर 1926 में हैदराबाद दखन में पैदा थियो। हुन पंहिंजे कैरियर जी शुरूआति रेडियो पाकिस्तान में अनाउंसर तौरु कई ऐं 1955 में संस हैदराबाद में अनाउंसर तौरु बदिली थी। शेख अयाज़ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थियो त उन दौर में खेसि उर्दू शोबे जो लेक्चरार मुक़ररु कयो वियो। जितां रिटायर थियण बाद हिमायत अली शाइर कराची हलियो वियो। हिमायत अली शाइर जा 2 पुट कैनेडा में तरसियल आहिनि ऐं हू बि कैनेडा हलियो वियो हो। हिमायत अली शाइर दामन आग ऐं ॿियनि पाकिस्तानी फिल्मनि लाइ केतिराई गीत लिखिया। इलेक्शन कमीशन घोटकी में चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी करण ते बिलावल भुट्टो समेत
ॿियनि खे बि नोटिस जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन जी मॉनिटरिंग टीम तरफ़ां चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी करण ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे नोटिस जारी कयो वियो आहे, जॾहिं त अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह, PP MNA ख़ुर्शीद शाह ऐं MPA नासिर हुसैन शाह खे बि नोटिस जारी कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन GDA अॻवान अली गौहर महर खे बि नोटिस जारी करे छॾिया आहिनि। नोटिस में वज़ाहत तलब कंदे चयो वियो आहे त ॼाण आयल अॻवाननि घोटकी में निंढे चूंड जे मौक़े ते रैलियूं कढियूं ऐं मुहिम हलाई जेका इलेक्शन ज़ाब्तनि जी भञकड़ी आहे। जैकमाबाद जी सिटी थाणे जी हद विच बाज़ार में मेडिकल स्टोर वटि नौजवान जे करड़ा खे ॿांह में गोली लॻी, जंहिं सबबु हूअ ज़ख़्मी थी पियो। खेसि इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। घोटकी भरिसां लुंडू बाज़ार में बाहि लॻी वई, जंहिं सबबु केतिरा ई दुकान सड़ी रख थी विया ऐं लखें रुपयनि जो दुकानदारनि खे नुक़सानु पहुतो। सिंध हाई कोर्ट NA 205 घोटकी ते PP उमेदवार सूदो ॿियनि खे चूंड विहण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर उमेदवारनि जी नाअहली वारनि दरख़्वास्तनि ते ॿुधणियुनि बाद 11 जुलाई ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी कंदे PP उमेदवार मोहम्मद बख़्श महर, आज़ाद उमेदवार अहमद अली महर, हाजी ख़ान महर ऐं PP उमेदवार अब्दुल बारी पिताफ़ी जी नाअहली लाइ दाख़िल कयल दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। जस्टिस अब्दुल मालिक ऐं जस्टिस अरशद हुसैन ख़ान ते ॿधल बेंच फ़ैसिलो जारी कयो। अदालत उमेदवारनि जा नामज़दगी फार्म बहाल कंदे खेनि चूंड विहण लाइ अहल करार ॾिनो। सुप्रीम कोर्ट जज अरशद मलिक जी वीडियो मामले ते अटार्नी जनरल खे नोटिस जारी कंदे चयो आहे त केस जो हर पासे खां जाइज़ो वरितो वञे, हाणे धूड़ छॾणु घुरिजे। जस्टिस आसिफ़ सईद खोसा जी सरबराही में जुड़ियल 3 रुकनी बेंच जज अरशद मलिक जी वीडियो स्कैंडल जे हवाले सां दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई, जंहिं दौरान अदालत रिमार्क्स ॾिना त उहो चयो वियो आहे त वीडियो जे मामले ते पाण मुरादो नोटिस वठो, माण्हुनि जे चवण ते कमु कंदासीं त छा पोइ असां आज़ादु हूंदासीं। कंहिंजे मुतालबे ते नोटिस वरितो त उहो पाण मुरादो नोटिस न हूंदो। जज जे मामले खे अदालत में पाण ॾिसंदासीं ऐं जेका धूड़ उॾामी रही आहे उनखे छॾणु घुरिजे। अदालत ॿुधणी 23 जुलाई ताईं मुलतवी कंदे अटार्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया ऐं तजवीज़ूं पिणु तलब करे वरितियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट मोबाइल कंपनियुनि खे मोबाइल फ़ोन बैलेंस कार्ड ते इज़ाफ़ी टैक्स वसूले खां रोके छॾियो आहे। हाणे मोबाइल फ़ोन सार्फ़िन खे 100 रुपयनि जे कार्ड लोड करण ते इज़ाफ़ी 12 रुपया 9 पैसनि जी कटौती न थींदी, जॾहिं त 100 रुपयनि जे कार्ड ते हाणे 88 रुपया 90 पैसा बैलेंस मिली सघंदो। चक भरिसां कचेवारा इलाइक़े में पुलिस तरफ़ां ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे, जॾहिं त ॻोठ भरिसां गोलियुनि जा खोल हथ अचण बाद पुलिस जी दावा जी पत वाइखी थी वई आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त राति देर सां बचा बंद वटि फायरिंग जा आवाज़ ॿुधा विया हुआ। ॿिए पासे ऑपरेशन में पुलिस एहलकार जे शहीद ऐं ज़ख़्मी थियण जो केस दाख़िल कयो वियो आहे। कचे जे शाह बेलो वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान पुलिस हिकु मुबियना ॾोहारी अली नवाज़ नारेजो जो लाश हथु कयो, जेको बाद में लखी ग़ुलाम शाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रियनि इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस ॾोहारी अली नवाज़ नारेजो खे शाह बेलो वारे इलाइक़े में नाहे मारियो। चक भरिसां कचे जे इलाइक़े में मुक़ाबले दौरान हू मारिजी वियो। आंदलाणी ॻोठ जे खातो डंड वारी पुल भरिसां पुलिस जे गोलियुनि जा खोल बि हथ कया विया आहिनि। ॿिए पासे गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलनि जी फायरिंग में ASI ज़ुल्फ़कार अब्बासी ऐं अहलकार अब्दुल रशीद जे ज़ख़्मी थियण वारो केस 38 ॾोहारियुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मीरपुर ख़ासि भरिसां लॼालुट जो शिकार बणाए धक हणी ज़ख़्मी कयल नारी हैदराबाद जी इस्पताल में फ़ौत थी वई आहे। ज़ाहिदाबाद भरिसां मुमताज़ मरीज़ जी ज़मीन ते वेठल हारियुनि जे कुटुंब में वहशी सोट हथां मुबियना तौरु नौजवान नारी 5 ॿारनि जी माउ खे लॼालुट जो शिकार बणाए मथे में ॾंडो हयो वियो। नारी खे सिविल इस्पताल हैदराबाद में दाख़िल कयो वियो, जेका
ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वई। नारीअ राधा जे मुड़ुसु स्वरूप चंद मेघवाड़ जी फ़रियाद ते पुराणे मीरपुर ख़ासि थाणे ते केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार करे अदालत में पेश करण बाद 2 ॾींहनि जी रिमांड ते जेल उमाणियो वियो आहे। मिटी जे तूफ़ान सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कुझु ॾींहनि खां मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। शहरनि ऐं ॻोठनि झरझंग में ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। इस्लाम कोट, छाछरो, बदीन, मिठी, कढण, सामारो, गोलाड़ची, मिसण वॾी, पिथोरो ऐं 2 शहरनि में तूफ़ान जारी आहे। मिठीअ, डीपलो, छाछरो, उमरकोट, चेल्हार, इस्लाम कोट, नगर पार्कर ऐं कलोई में रोडनि ते वारी अचण जे करे रस्ता पिणु बंदि थी विया आहिनि। मीरपुर ख़ासि पुलिस बेलगाम बणिजी वई। 1-5 मददगार सेंटर जे इंचार्ज जवाद दल पुलिस एहलकारनि सां गॾिजी वकील कलंदर लिगारी जी ऑफिस ते काह करे SUP ज़िले जनरल सेक्रेटरी लाला अज़हर पठान खे खंभे वहिछाणो तशद्दुद बणाइण बाद लाकअप करे छॾियो। पुलिस गर्दी ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो वकीलनि बाइकाट कयो ऐं सियासी समाजी अॻुवाननि SUP जे कारकुननि एहतजाज कंदे मुतालबो कयो त चढ़ाई कंदड़ पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सुबोदेरो भरिसां 6 सालनि जे मासूम ॿार खे अगवा करे तशद्दुद जो निशानो बणाइण बाद क़त्ल करे लाश उछलायो वियो। 6 सालनि जे असलम मशोरी खे बेदर्दी सां क़त्ल वारे वाक़े में क़त्ल करण जे शक में पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मासूम असलम मशोरी जे वालिद ॿुधायो त मुंहिंजो पुटु शाम जो दुकान तां शइ वठणु वियो हो, वापसि न आयो। ॾाढी ॻोल्हा कई पर संसि को बि पतो न पियो, जॾहिं त संसि लाश असांखे मिलियो आहे। उमरकोट जी अदालत में बार तलब करण ते पेश न थियण ते एडिशनल सेशन जज 2 जी अदालत SHO आतिफ़ शाह खे हथ कड़ियूं हणाए छॾियूं। पसंद जी शादी कंदड़ मुश्ताक समेजो ऐं मरियम समेजो जे अगवा केस में SHO खे तलब कयो वियो हो, जॾहिं त SHO मुसलसल पेश न थी रहियो हो। मीरपुर माथेलो भरिसां पुलिस मुबियना मुक़ाबले में ॾोहारी खे हाफ़ फिराई करण बाद गिरफ़्तार करे वरितो। वस्ती जीवन शाह थाणे जी हद में पुलिस मुबियना मुक़ाबले में अजमल उर्फ़ अजू सिलरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई, जॾहिं त संसि 2 साथी फ़रार थी विया। कड़ियो गंवर में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। जाड़की स्टाप वे मकान ऐं मुरझर ते धार धरणा हया विया। आबादगारनि ग़ुलाम अकबर लिगारी, ग़ुलाम अली शाह ऐं ॿियनि मुतालबो कयो त जल्द खां जल्द पाणी फ़राहम कयो वञे। दादू पुलिस शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे पेनू फ़क़ीरनि खे गिरफ़्तार करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾिया आहिनि, जॾहिं त गिरफ़्तार थींदड़नि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत में ॿुधणी दौरान पुलिस गिरफ़्तार गदारगरनि खे पेश कयो। संदनि ख़िलाफ़ केस जो चालान बि पेश कयो। गिरफ़्तार थियल फ़क़ीरनि में मजीद खोसो, मोहम्मद नवाज़ खोसो, सुमर जोगी ऐं ॿिया शामिल हुआ। जॾहिं त अदालत पुलिस खां पुछाणो कयो त हिननि जी ज़मानत छो नथा खणो। 2 जवाबदारनि खे त शख़्सी ज़मानत ते छॾे ॾींदा आहियो, जंहिं ते ASI अदालत खे ॿुधायो त गदागरी एक्ट वारे सेक्शन पहिरीं इस्तेमालु नाहे कयो, तंहिं करे मुझारे में आहियूं। अदालत पुलिस खे गिरफ़्तार कयल फ़क़ीरनि खे शख़्सी ज़मानत ते आज़ादु करण ऐं 14 ॾींहनि में चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। वारह में नौजवान दावन अली खुहावड़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदन वारसनि ग़ुलाम मोहम्मद खुहावड़, शुमाइला खुहावड़ ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। ख़बरनि जी दुनिया में हाण नाले वारे मुहक़िक़, नक़ाद, शाइर ऐं माहिर लसानियात डॉक्टर अलहदाद बोयो खे संसि वरसी ते भेटा पेश करियूं था। भेटा पेश करण लाइ असां
शामिलु करियूं था उहो मज़मून जेको लिखियो आहे रिज़वान गुल, जंहिंजो उनवान आहे डॉक्टर अलहदाद बोहियो मुहक़िक़ नक़ाद ऐं तालीमदान। तहक़ीक़ ऐं तनक़ीद अदब जा ॿ इंतिहाई अहम शोबा आहिनि जिन खां सवाइ कंहिं बि ॿोली जो अदब अधूरो हूंदो आहे। उन हवाले सां जॾहिं सिंधी अदब जो ज़िक्र कबो त उन्हनि ॿिन्ही अहम शोबनि में ख़ातिर ख़्वाह ऐं ज़ातियात खां मथां हुई थी कमु करण जी अञा बि तमामु घणी ज़रूरत महसूसु थिए थी। तहक़ीक़ ऐं तनक़ीद वारनि शोबनि में सिंधी अदब में जिन अदीबनि क़ाबिल ज़िक्र कमु कयो तिन में घण पढ़े ऐं घण रुखे लेखक डॉक्टर अलहदाद बोहिए जो नालो निहायत अहमियत वारो आहे। डॉक्टर अलहदाद वल्द मोहम्मद अली बोहियो 8 अगस्त 1934 ईस्वी ते ॻोठ गुगारे तालके कंबर में जनमु वरितो। सिंधी तालीम ॻोठ इब्तिदाई अंग्रेज़ी तालीम वॻण ऐं मैट्रिक पायलट स्कूल लाड़काणे मां 1953 ईस्वी में हासिलु कयाई। 1957 ईस्वी में गवर्नमेंट कॉलेज लाड़काणे मां BA ऐं MA अंग्रेज़ी अदब में 1966 में पास कयाई। जंहिंखां पोइ डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी सरबराही हेठि PhD डिग्री लाइ मकालो सिंधी ॿोली जो समाजी कारज लिखी 1977 ईस्वी में मुकमिल कयाई। जेतोणीकि बोहियो साहिब खे हिकु सुठे लेखक तौरु अॻु बि सुञाणप हुई, पर संस PhD वारे मकाले खेसि सिंधी अदब में हिकु दानिश्वर ऐं मुहक़िक़ वारी नई सुञाणप ॾिनी। संदसि PhD जी थीसिस 1978 ईस्वी में इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी पारां किताबी सूरत में छपाई वई। जेतोणीकि डॉक्टर बोहिए अदब में पहिरियों पेपर बहसियत शाइर रखियो हो ऐं संस तख़लुस आसिम हो, पर अॻिते हली संस सुञाणप जो हवालो ॿोली तहक़ीक़ तनक़ीद बणियो। डॉक्टर साहिब साइंसी बुनियादनि ऐं नवनि असूलनि खे मुतारिफ़ कराए तहक़ीक़ जे इल्म खे जदीद अंदाज़ में पेश कयो। संदसि मिज़ाज पाण पढ़ाइण बजाए ख़ामोशी सां पंहिंजे मुंहुं कमु करण वारो हो। हुन कॾहिं बि के वॾियूं दावाऊं न कयूं, पर संस कयल तहक़ीक़ी कमु केतिरनि ई नाम निहाद अदीबनि जे कम खां अॼु बि मथां आहे। डॉक्टर अलहदाद बोहियो 1 अगस्त 1958 ईस्वी में अंग्रेज़ी उस्ताद तौरु गवर्नमेंट हाई स्कूल लाड़काणे में मुक़ररु थियो। 1967 ईस्वी में कंप्रीहेंसिव हाई स्कूल जो प्रिंसिपल ऐं पोइ ग्रेड 17 में रीजनल एजुकेशन सेंटर ख़ैरपुर में चीफ इंस्ट्रक्टर मुक़ररु थियो। जंहिं बाद 1979 में डायरेक्टर स्कूल्स लाड़काणो डिवीज़न ऐं डायरेक्टर स्कूल मीरपुर ख़ासि डिवीज़न मुक़ररु थियो, जिते आख़िरी उमिरि ताईं फ़र्ज़ अंजाम ॾिनाई। डॉक्टर अलहदाद बोहिए केतिरा ई काराइता किताब लिखिया जिन में सिंधी ॿोली जो समाजी कार्ज, तनक़ीदूं, छंद विद्या, आइन, इल्म तहक़ीक़, अदब जा फ़िक्री महरक, कुतब खानो, समाजी तब्दीली जी रिथाबंदी, सौ सिधो रस्तो, ॿोली ऐं ॿोली जी तालीम, चूंडे कणो कणो तहरीरूं, अरस्तू खां रूसू ताईं तालीम और मुआशरती तक़ाज़े शामिल आहिनि। डॉक्टर अलहदाद बोहिए समाजी मसइलनि ते संजीदगी सां वीचारे उन्हनि जे हल लाइ पुरमग़ज़ मक़ाला लिखिया। सियासत, तारीख़ ऐं तालीमी मसइला संस मनपसंद मौज़ू हुआ, जिन ते पाण केतिरा ई मज़मून लिखिया ऐं लेक्चर पिणु ॾिनाई। हुन जी गुफ़्तगू मुदलिल ऐं मालूमात सां भरपूर हुजण खां अलावा उन हवाले सां बि दिलचस्प हूंदी हुई जो संस ॻाल्हाइण जो अंदाज़ वणंदड़ हो। लसानियात जहिड़े ॻूढ़े मौज़ू ते हुन तमामु घणी महिनत ऐं दिलचस्पी सां कमु कयो। खेसि सिंध ऐं सिंधी ॿोली जो तमामु घणो ओनो हो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि में तइलीमी तबाही जा कारण जे उनवान तहत सेमिनार ऐं गॾिजाणियूं बि मुनक़िद करायाई। हुन तइलीमी कामरनि जा रिवायती अंदाज़ अपनाइण बजाए अमली तरह अहिड़ा कम कया जिन सां तइलीमी इदारनि में बहितर तब्दीलियुनि जी शुरूआत थी। डॉक्टर बोहिए अदब जे मुख़्तलिफ़ सनफ़नि ते जदीद ऐं साइंसी अंदाज़ में केतिरा ई अहिड़ा तहक़ीक़ी मक़ाला लिखिया जिन समूरनि खे जेकॾहिं गॾु करे किताबी सूरत में आंदो वञे त सिंधी अदब जे शागिर्दनि लाइ उहो किताब पिणु इंतिहाई काराइतो ऐं लाभाइतो साबित थींदो। किताब इल्म तहक़ीक़ पिणु सिंधी अदब जे शागिर्दनि लाइ हिकु बुनियादी ऐं अहम ॼाण जी खाण आहे, जेको बोहिए साहब जी कलम जी काविश आहे। हिन शख़्स पंहिंजी
मूं जेको इल्मी अदबी ऐं तहक़ीक़ी कमु कयो सो यकीनन कंहिं इदारे जहिड़े कम खां घटि न हो। पाण सिहत मुतासिर थियण बावजूदि बि मुसलसल इल्मु अदब जे वाधारे ऐं सिंधी समाज में जागृता आणण लाइ लिखंदो रहियो ऐं आख़िर ताईं उन मोर्चे तां जदोजहद कंदो रहियो। सिंधी ॿोली ऐं अदब जो ही गुण घुरो अदीब, मुहक़िक़, नक़ाद, शाइर, कहाणीकार, मुक़रर ऐं उस्ताद 16 जुलाई 1994 ईस्वी ते टंडो आदम में हिकु सेमिनार खे ख़िताब कंदे दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। डॉक्टर अलहदाद बोयो जी शख़्सियत ते लिखियल ही मज़मून हुयो रिज़वान गुल जो। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में शामिलु करियूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त लिखियो आहे फ़याज़ हुसैन उनड़ टंडे जाम मां, जंहिंजो उनवान आहे बदीन ज़िले जी ज़राइत खे तबाह करण जी कोशिश। बदीन खे आपाशी ऐं सेडा अमलदार पाणी ॾियण लाइ तयारु न आहिनि। पाणी रुॻो आबादगारनि जो ई मसइलो न पर हीउ हर घर जो मसइलो आहे। सिंध जा केतिरा ई इलाइक़ा मिठे पाणी खां महरूम आहिनि, उन लाइ मजबूर थी जर जो खारो पाणी पी रहिया आहिनि ऐं बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ज़मीनूं बि गैर आबाद ऐं बंजर बणियल आहिनि। हिन वक़्तु बदीन ज़िले में पाणी जी खोट वारो मसइलो ज़रई मुआशत खे तबाह करे रहियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां बदीन ज़िले में पाणी जी खोट आहे। पीअण जे लाइ बि पाणी कोन्हे। आबादगारनि जा ज़िले जे 5 तालुक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा हलंदड़ आहिनि। सिंध सरकार खे घुर्जे त सेडा ऐं आपाशी अमले खां पुछाणो करे बदीन ज़िले में पाणी पहुचाइण लाइ क़दम खणे। ही हुयो हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु कंदासूं अॼु जो एडिटोरियल। इहो असां हाणे चूंड कयो आहे रोज़ानी सिंध एक्सप्रेस अख़बार मां, ऐं उन एडिटोरियल जो उनवान आहे ॿारनि सां थींदड़ ॾाढाई जा वाक़िआ। को समाज केतिरो महफ़ूज़ आहे उन जो अंदाज़ो उन मां ई लॻाए सघिजे थो त उते ॿार केतिरी आज़ादी सां घुमी फिरी सघे थो। जेकॾहिं को ॿार कंहिं ख़ौफ़ वारे माहौल में साह खणी रहियो आहे ऐं सस माइटनि खे हर वक़्तु उन ॻाल्हि जी ॻणती रहे थी त उहो कंहिं वक़्तु बि कंहिं वहशी माण्हूअ तां शिकार थी सघे थो, त उनजो मतिलबु इहो ई आहे त हीउ समाज ॿारनि लाइ गैर महफ़ूज़ बणियलु आहे। असां वटि ॾींहों ॾींहुं ॿारनि सां ॾाढाइनि जा वाक़िआ वधी रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु हैदराबाद में ॿारड़ी रुख़साना ऐं क़ादर बख़्श सियाल वारो वाक़िओ पेश आयो। उन ते बि सिविल सोसाइटी पारां घणो रद्द अमल साम्हूं आयो, पर उहो सिलसिलो अञा ताईं बि जारी आहे। ॿ ॾींहं अॻु मीरपुर ख़ास में बि 8 वरहनि जे ॿार सां मुबैना बदफ़ैली कई वई आहे। ग़रीबाबाद थाणे जी हद सियाल कॉलोनी वासी 8 वरहनि जे ॿार खे नशे में धुत जवाबदार बदफ़ैली जो निशानो बणायो, जंहिंखां पोइ मुतासिर नीगर खे पुलिस मेडिकल चेकअप लाइ सिविल अस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि नीगर सां ॾाढाई जी तस्दीक कई। थाणे ते मुतासिर ॿार जे पीउ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। मुतासिर ॿार जे पीउ ॿुधायो त जवाबदार पुट खे बबरनि जे बाग़ में वर्क लाइ वठी वञी ॾाढाई जो निशानो बणायो, जॾहिं त जवाबदार खे गिरफ़्तार करे रिमांड लाइ अदालत में बि पेश कयो वेंदो। पर हाणे हिन क़िस्म जा वाक़िआ ॼण त असांजे समाज जी सुञाणप थी रहिया आहिनि। जॾहिं त हीअ सूरतहाल बिना ॻणती जोगी आहे, तंहिं करे उनखे मुंहुं ॾियणु ज़रूरी आहे ऐं समाजी तौरु ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त ॿारनि खे माहौल खे महफ़ूज़ बणायो वञे त जीअं उहे जिते किथे आज़ादी सां घुमी फिरी सघनि। उन्हनि खे उहो ख़ौफ़ न हुजे त को उन्हनि खे अगवा करे ॾाढाई जो निशानो बणाईंदो। तंहिं करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त पुलिस अहिड़नि वाक़िअनि में मुलविस समूरनि जवाबदारनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिए ऐं शहरनि में जेके बि माण्हू अहिड़नि ॾोहनि में मुलविस आहिनि उन्हनि खे नज़र में रखे त जीअं वधि खां वधि बहितर नमूने सां ॿार ज़िंदगी गुज़ारण जे क़ाबिल थी सघनि ऐं
उन्हनि खे कॾहिं बि को ख़ौफ़ जो अहसासु न थिए। हीअ शामिल हुयो सिंध एक्सप्रेस मंझां अॼु जो एडिटोरियल। ऐं हाणे हिकु भेरो ॿीहर ख़बरनि जी दुनिया में असीं हलूं था ख़बरनि तरफ़। लाहौर जी अदालत पहिरीं ज़ाल जी इजाज़त खां सवाइ ॿी शादी करण ते मुड़ुस खे 11 महीना क़ैद ऐं 2.5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। लाहौर में जुडिशनल मैजिस्ट्रेट अमानुल्लाह भट्टी शमीम नाले औरत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। औरत मौक़िफ़ इख़्तियार कयो त मुंहिंजे मुड़ुस राशिद ॻुझे नमूने ॿी शादी कई आहे। कानून मूजिबि ॿी शादी लाइ पहिरीं ज़ाल खां इजाज़त वठणु ज़रूरी आहे। औरत चयो त मुड़ुस न रुॻो मूंखे धोखो ॾिनो पर मुल्की कानून जी बि भञकड़ी कई आहे, तंहिं करे अदालत कार्रवाई करे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ राशिद नाले शहरी खे 11 महीना क़ैद ऐं 2.5 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी ऐं करार ॾिनो त ॾंड जी अदम अदायगी ते राशिद खे 4 महीना वधीक क़ैद जी सज़ा भोगणी पवंदी। बेटिशाह में आरो प्लांट बंदि थी वियो। मुलाज़िमनि खे 8 महीननि खां पघारूं बि न मिलियूं आहिनि। शेख महले में क़ाइमु कयल आरो प्लांट जे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ऐं इंतिज़ामिया जी अदम दिलचस्पी सबबि प्लांट खे बंदि करे छॾियो, जंहिं करे शहरवासी पिणु सरापा एहतिजाज बणिजी विया। बेटिशाह में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वाटर सप्लाई नाकारा हुअण करे शेख महले ऐं ॿुघिया महले अंदरि शहरियुनि खे पीअण जो साफ़ ऐं मिठो पाणी फ़राहम करण लाइ 2 आरो प्लांट लॻाया विया हुआ, पर 8 खां 9 महीननि खां इंतिज़ामिया तरफ़ां सार संभाल न थियण ऐं मुलाज़िमनि खे पघारूं जारी न करण सबबि मुलाज़िमनि एहतिजाज कंदे शेख महले जो आरो प्लांट बंदि करे छॾियो। शहरी हिकु दफ़ो ॿीहर खारो ऐं ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर थी विया आहिनि, जंहिंजो ज़िले इंतिज़ामिया समेत आला इख़्तियारनि को बि नोटिस न वरितो आहे। नौशहर फिरोज़ में ॻोठ हबीबुल्लाह भट्टी मां मुबियना अगवा थियल 2 ॿारनि जी माउ सीमा पंवर अञा ताईं बाज़ियाब न थी आहे। मग़वी औरत जे वारसनि नौशहर फिरोज़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मग़वी जी अमड़ अरबाब ख़ातून मुड़ुस फ़याज़ पंवर भाउ एजाज़ पंवर ऐं ॿिनि चयो त हिकु ॾींहुं अॻु हथियार बंदि मारम भुट्टो, राशिद भुट्टो, याकूब भट्टी, हसन भट्टी, फ़याज़ ऐं ॿिया घर ते हमिलो करे हथियारनि जे ज़ोर ते सीमा खे अगवा करे विया, पर फरीद देरो पुलिस अञा ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। हुननि चयो त पुलिस सिर्फ़ु NC दाख़िल कई आहे ऐं FIR दाख़िल नथी कई वञे। जवाबदार बासर आहिनि ऐं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजी औरत जी ज़िंदगी ख़तरे में आहे। हुननि मुतालबो कयो त मग़वी सीमा खे बाज़ियाब करायो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ठुल में शहीद अल्लाह बख़्श सुमरो कॉलोनी में 6 साल अॻु वियाजी पुलिस एहलकारनि जे हथां व्याज जी किस्त न ॾियण तां क़तल थियल पोरियत फैज़ मोहम्मद चनो जी पोड़ी अमड़ ग़ुलाम फ़ातिमा चनो पंहिंजे पुट जी तस्वीर खणी प्रेस क्लब आॾो पंहिंजो एहतिजाज जारी रखियो। पोरियत जी अमड़ ग़ुलाम फ़ातिमा चना चयो त मुंहिंजे पुट खे क़तल थिए 6 साल थी चुका आहिनि, पर पुलिस हिन वक़्त ताईं मुंहिंजे पुट जा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि कया, छो त क़ातिल पुलिस एहलकार आहिनि, जंहिं करे असांखे कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई हिरासां करे रहिया आहिनि। हुन चयो त पुलिस ऑफिसरनि, सरदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जे ऑफिसनि ऐं बंगलनि जा चकर काटे काटे थकिजी पई आहियां, पर किथां बि इंसाफ़ नथो मिले। हुन चयो त मुंहिंजे पुट जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे खणूं था तारीख़ जा पेरा ऐं हिकु ख़ूबसूरत तहरीर जो उनवान आहे साहिब महल हिकु दीवानगी जी तहबीर, ऐं इहा तहरीर लिखी आहे नाम्यारे लेखक अबू बकर शेख। दीवानगी न कंहिंजे वस में हुजे थी ऐं न ई कंहिंखे वस में रहण ॾिए थी। दीवानगी अव्हां जे रूह जे गहराइनि में हुजे थी ऐं अव्हां जी रत में गर्दिश करे थी। हीअ अव्हां जे वजूद सां गॾु जुआन थिए थी ऐं जॾहिं पंहिंजे जोभनि में अचे थी त पंहिंजा रस्ता पाण ॻोल्हे लहे थी।
दुनिया जा ही सभु अजाइबात, तरक़ी, ज़िंदगी जा फ़लसफ़ा सभु उन दीवानगी जो नतीजो आहिनि। जेकॾहिं दीवानगी न हुजे हा त शायदि ई इंसानु न एतिरी तरक़ी करे सघे हा ऐं न ई वरी एतिरियूं ख़ूबसूरतियूं ऐं अजाइबात तख़लीक़ करे सघे हा। मोहबतूं उन्हनि पखियुनि वांगुरु हूंदियूं आहिनि जिन जे उॾामण जा आसमान आज़ाद ऐं वसीअ हूंदा आहिनि। शाहजहान पंहिंजी मोहबत मुमताज़ महल लाइ यमुना नदी जे किनारे ताजमहल जोड़ायो। चवनि था ताजमहल 1632 में ठहिणु शुरू थियो ऐं उनजो कमु 1653 में मुकमिल थियो। मुमताज़ महल शाहजहां जी टीं ज़ाल हुई जंहिंजी दीवानगी में ही ताजमहल जुड़ियो। हाणे ही ताजमहल मोहबत ऐं दीवानगी जो हिकु मज़हर आहे। केतिरनि माण्हुनि महबूबनि जी दीवानगी में पंहिंजे इलाइक़नि में अहिड़ियूं यादगार जोड़ण जी हिमत कई जंहिंसां उन्हनि जी दीवानगी खे सुकून नसीब थियो। मूंखे ॿुधायो वियो हो त बदीन तरफ़ टंडो बागो खां कुझु फ़ासिले ते हिकु महल जुड़ियल आहे जंहिंजे बुनियादनि में बि दीवानगी जूं पहाड़ूं आहिनि ऐं मक़ामी माण्हू उन खे ताजमहल सां तशबीह ॾियनि था। टंडो बागो जे नंढड़े शहर मां उतर तरफ़ निकिरो त हिकु टुटल फिटल रोड अव्हां जे इस्तक़बाल लाइ विछायल आहे। अव्हां जीअं त हिते महिमान आहियो उन लाइ उहो रस्तो अव्हां सां गॾु ई हली पवे थो। अव्हां जी ख़ातिर ऐं मदारत करण लाइ हिन इलाइक़े जूं ज़मीनूं इंतिहाई ज़रख़ेज़ आहिनि। हिकु अंदाज़े मूजिबि टंडे बागे में 20,000 एकड़नि खां बि मथे जी एराज़ी ते मिठनि गिदरनि जी पोख थिए थी। मुंहिंजे रस्ते जे ॿिन्ही तरफ़नि मिठनि गिदरनि जूं चहच सायूं वलियूं पखड़ियल हुयूं। सियारे जी थधि करे गिदरनि जे ॿिन्हिनि ते हल्की धुंध जो हिकु तह हो जेको कंहिं सिधी लकीर वांगुरु नज़र जी हद ताईं हलियो थिए वियो। ईअं महसूसु थिए थियो त कुदरत तरफ़ां तहफ़ुज़ जी हिकु चादर हुई जेका गिदरनि जी ख़ूबसूरत फसल खे उॾरायल हुई। उन लाइ जो फितरत पंहिंजे कम खे बहितर सम्झे थी। असां सां गॾु टुटल फिटल रस्तो हो जेको गॾु हलियो थिए। टंडो बागो खां ही महल 14 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते सिधो उतर तरफ़ आहे। जॾहिं लुॾी लमी 10 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो पूरो करियो था त अव्हांखे महल जा गुंबज़ नज़र अचणु लॻनि था ऐं पोइ जॾहिं उन महल जे वेझो पहुचो था त हिकु हैरानगी अव्हां जे इंतज़ार में हुजे थी। उहो रस्तो जिते सफ़र करे असीं हिते पहुता हुआसीं उहो साम्हूं नज़र जी हद ताईं कंहिं लकीर वांगुरु विछायल हो। कंहिं पुॼण ते ॿुधायो त जेकॾहिं हिन रस्ते ते सफ़र जारी रखिजे त तव्हां दुनिया जी ॿी कुंड ताईं पहुची वेंदा। उन लाइ जो रस्ता हिक ॿिए जो साथ कॾहिं बि नाहिनि छॾींदा। जीअं त हींअर मूंखे दुनिया जी ॿी कुंड में वञिणो न हो उन लाइ मूं रस्तो छॾे ॾिनो ऐं रस्ते जी ओलह तरफ़ ॾिठमि त जिते साहिब महल जी सूरत में हिकु दीवानगी हुई जेका उन रूप में बीठल हुई ऐं गॾु हिकु गहरी ख़ामोशी वीरानी ऐं ख़स्तगी हुई जंहिंजो महल जे दीवारनि में वासो हो। हिन शानदार महल खे मीर हाजी ख़ुदाबख़्श टालपुर साहिब ख़ातून जी मोहबत में तमीर करायो ऐं उन जे नाले जी निस्बत सां साहिब महल नालो रखियो वियो। चवनि था त हिन ख़ातून जो सहर पंहिंजे उॾार जी आख़िरी सरहदनि खे पहुतो त उन ज़माने में मीर साहिब पंहिंजे ज़माने जो मञियल लैंड लॉर्ड हो। साहिब ख़ातून लाइ हिकु महल जोड़ण जो पंहिंजे दिलि में पको फ़ैसिलो कयो ऐं उन ख़्याल खे अमली जामो पिराइण लाइ हुन आगरे जो सफ़र कयो। ऐं जॾहिं ताज महल खे दिलि जे अखियुनि सां ॾिसी वापसि मोटियो त उन ज़माने जे हैदराबाद जे मशहूरु माहिर फैज़ मोहम्मद सलावट खां महल जो नक्शो जोड़ायो ऐं उन जी निगरानी में 1940 ईस्वी में हिन महल जो तमीराती कमु शुरू थियो। हीउ उहो ज़मानो हो जॾहिं आमदो रफ़्त लाइ रेलवे ऐं पाणी जा जहाज़ इस्तेमालु थींदा हुआ। 1843 खां पोइ नदियूं नंढियूं बादबानी ॿेड़ियूं ऐं काफ़िला हिक खां ॿिए जाइ ताईं सामान पहुचाइण जो कमु कंदा हुआ। 1854 खां पोइ बाफ़ ते हलंदड़ पाणी वारा जहाज़ आया जिन नक़ल ऐं हमल जी परेशानी खे इंतिहाई आसान बणायो। ॾखण सिंध लाइ हैदराबाद मां गूनी फुलेली जो मुख वहकिरो निकिरंदो हो। उन वहकिरे ते जेके मशहूरु घाट हुआ तिन में हूसड़ी, खथड़, टंडो मोहम्मद ख़ान, मातली, तलहार, वेहणाई
ऐं टंडो बागो अहम घाट हुआ। टंडे बागे जो मशहूरु घाट जमाली फुर्दो हो, जंहिंजा आसार अॼु बि मौजूदु आहिनि। साहिब महल ते तहक़ीक़ी कमु कंदड़ मोहतरम उस्मान राहुकड़ो पंहिंजे किताब में लिखे थो, हिन महल जो तइमीराती कमु 1940 में थियो। कम खे मुकमल थियण में पूरा 7 साल लॻा। हिन महल में इस्तेमालु थियण वारो लोह, टीयर, गार्डर ऐं फर्नीचर बर्तानिया खां घुरायो वियो। सिरूं अहमदाबाद इंडिया मां, काठ जो सामान बर्मा ऐं सीमेंट कराची मां घुरायो वियो हो। हीउ महल जॾहिं जुड़ी रास थियो हो त उनखे रोशन करण लाइ जनरेटर जो इस्तेमालु कयो वियो हो। हीउ सभु सामान ॿिनि तरीक़नि सां हिन माॻ ते पहुतो हो। हिकु त रेलवे ज़रिए हैदराबाद खां तलहार रेलवे स्टेशन ते पहुचंदो हो ऐं उतां बेलगाॾियूं उन सामान खे खणी हिते ईंदियूं हुयूं। ऐं ॿियो अहम वसीलो गोरनी फुलेली जो वहिकिरो हो, जंहिंमें बाफ़ ते स्टीमर हलंदा हुआ। उहे सामान खणी जमाली फुर्दे घाट ते ईंदा हुआ, जितां सामान पिणु खणाए हेसि ताईं पहुचायो वेंदो हो। उन ज़माने में हिन महल ते 40 लखनि खां मथे ख़र्चु आयो हो। पंहिंजे ज़माने तोड़े हींअर बि पंहिंजे इलाइक़े में हीउ हिकु ख़ूबसूरत महल आहे। जहिड़ी रीति मुमताज़ महल शाहजहां जी टीं ज़ाल हुई, जंहिंजी दीवानगी ताजमहल तइमीर करायो, अहिड़ी रीति हिते साहिब ख़ातून मीर साहिब जी चौथीं घरवारी हुई, जंहिंजी दीवानगी मीर साहिब खां साहिब महल तइमीर करायो। महल जे शानदार दरवाज़े जे मथे ते संगे मरमर जे अछे खीर जहिड़े पथर ते साहिब महल 1947 तराशियल आहे ऐं हेठि सीमेंट मां हिकु साहिमी जी शक्ल ठहियलु आहे। आउं मरकज़ी दरवाज़े जे हेठां अचां थो, जिते कुझु कुर्सियूं पियल आहिनि ऐं आउं उन्ही माण्हू जे इंतज़ार में आहियां जंहिं वटि हिन महल जूं चाबियूं आहिनि। हू ईंदो त महल ॾिसी सघिबो। मूंसां गॾु 2 मक़ामी सहाफ़ी हुआ। हिकु दोस्त ॾखण तरफ़ इशारे कंदे चयो, साम्हूं अंगूरनि ऐं अंबनि जा बाग़ हुआ। मूं साम्हूं ॾिठो, उते कुझु बि कोन हो, बसि ख़ाली वीरान ज़मीन हुई। पर तस्वरनि जे आसमान ते ॾिसो त अंगूरनि ऐं अंबनि जा बाग़ आहिनि। घाटी साए रंग जा तोता आहिनि, जेके खाइनि घटि था ऐं आवाज़ु वधीक था कनि ऐं हिकु वण खां ॿिए वण ते वञी वेहनि था। अंगूरनि जा छुगा अंगूरनि जे वलनि ते लटकियल आहिनि ऐं अंबनि जे वणनि में अंब पचण जे बिल्कुलु वेझो आहिनि। महल ॾेखारण वारो आयो ऐं असीं उन जे पुठियां हली पियासीं। अवीं जीअं महल में दाख़िल थियो था त हिकु वसी अङण अव्हां खे खीकारण लाइ मौजूदु हुजे थो। पर अङण तरफ़ वञण खां पहिरीं ओलह भर में जुड़ियल हिकु जाइ अव्हां खे पाण तरफ़ सॾे थी, जेका कंहिं ज़माने में शाम वेले वेहण ऐं शाम जी लालाण में भिनल पलनि गुज़ारण लाइ ठाही वई हुई। उन जाइ जे चाढ़ियुनि ते बीही ऐं जेकॾहिं महल खे पंहिंजे दिलि जे अखियुनि सां ॾिसो ऐं पंहिंजे तस्वर जी अखि खे बि खुलियलु रखो, त पलनि में ख़बर नाहे केतिरियूं मौसमूं अव्हां मथां उॾामदड़ कबूतरनि वांगुरु गुज़री वेंदियूं। उन शाम जे वेहण वारी नशस्त जे हेठियां पाणी जो हिकु फुहारो आहे, जेको ख़बर नाहे केतिरे अरसे खां ख़ुश्क ऐं वीरान पियल आहे। उन ख़ुश्क पियल फुहारे जी ओभर में ॾिसंदा त उते महल जो उहो हिसो आहे जेको ज़ेर ज़मीन ठाहियो वियो हो। उन खे ॾिसण जी तमना हाणे शायदि तमना ई रहे, छो त उन हिसे में पाणी भरिजण करे उन हिसे खे बंदि कयो वियो आहे। महल जे वसी अङण मां अव्हां जीअं पहिरीं विरांडे में दाख़िल थियो था त ईअं लॻे थो ॼण महल जी माठ ऐं ख़ूबसूरती कॾहिं खां अव्हां जी मुंतज़र हुई ऐं साम्हूं दीवार ते ताजमहल जी तस्वीर जुड़ियल आहे। दरियुनि ऐं दरवाज़नि ते रंगीन शीशा लॻल आहिनि, जेके ॿाहिरां ईंदड़ रोशनी जे करे पंहिंजा रंग महल जे विरांडे में वखेरनि था। साओ, गुलाबी, हेडो ऐं ॿिया रंग ॾिसी अव्हां जे ज़हन में ख़ुशगवार अहसास जी हिकु अजीब कैफ़ियत जुड़ी पवे थी। पोइ अव्हां चाढ़ियूं चढ़ी मथे अचो था, जिते डाइनिंग ऐं वसीह बेडरूम आहिनि। टेक ऐं ॿियनि क़ीमती काठ जे करे फर्नीचर ऐं ॿिए सामान खे अञा अॾोही न लॻी आहे। उन लाइ सभु कुझु पहिरों खे ॾींहं जहिड़ो चमकदार ऐं नओं लॻे थो। बसि ख़ामोशी ऐं पुरसरारियत जे हिकु तह में हर शइ वेढ़ियल नज़र अचे थी। 1947 में हीउ महल जुड़ी रास थियो ऐं उन साल विरहाङो थियो। उन खां पोइ मीर साहिब 8 साल हाल हयात रहियो ऐं 1955 में
उन्हीअ महल जी छित हेठां पंहिंजो दम धणी हवाले कयाईं। मूं पहिरें फ्लोर तां दरीअ खोले मुंहिंजी हेठि साम्हूं उहो वसी अङण फैलियल हो, जंहिं मुतालिक़ चयो वञे थो त मीर साहिबु उन अङण में वेही फ़ैसिला कंदो हो। हाणे उन अङण में को फ़ैसिलो नथो थिए। ॾींहुं राति, सियारा, ऊन्हारा ऐं बहार जूं मुंदूं हिन महल जे अङण ऐं कमरनि मां ईअं ई माठ मीठ में गुज़री वञनि थियूं। बसि हर कमाल जे कुख में ज़वाल पलिजे थो, कुझु नथो बचे। हालतनि ऐं वाक़िअनि जे कुख कॾहिं नथी भरिजे, बसि कैफ़ियतूं ऐं नाला रहिजी वञनि था। हीअ तहरीर अबू बकर शेख जी लिखियल हुई, जंहिंजो उनवान हो साहिब महल, हिकु दीवानगी जी तहबीर। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में शामिलु करियूं था कुझु ॾाहनि जा कोल। सभ खां पहिरियां शामिलु करियूं था हकीम लुकमान जा कोल। जेका ॻाल्हि माण्हुनि खे ख़राबु लॻे उहा न कर, बेअमल ऐं बेइल्म खां पासो कर। का बि शइ तुंहिंजे वेझो नेमत आख़िरत खां वधीक प्यारी न हुजे। हिकमत ऐं दानाई मुफ़लिस खे बादशाह बणाए थी। रस्ते में बुज़ुर्गनि खां अॻु में न हल, उहा बेअदबी आहे। वक़्त जी जेकॾहिं क़ीमत आहे त उन जो सही इस्तेमालु कर। जदोजहद न करणु मुहताजी जो कारण आहे। पंहिंजे राज़ खे लिकाए रखजांइ ऐं पंहिंजी इज़त बचाइजांइ। कावड़ हरगिज़ न कर, उन जी शुरूआति चरियाप आहे ऐं आख़िरत पशेमानी। अक़लमंद जी दोस्ती इख़्तियार कर, उन में फ़ाइदो वधीक आहे। सिज उभरण जे वक़्तु न सुम्ह, छाकाणि त उहो वक़्तु इबादत जो आहे। अक़ल जहिड़ी का बि दौलत नाहे ऐं जहालत जहिड़ी का बि ग़रीबी नाहे। इल्मु दिलि खे ईअं ज़िंदा रखंदो आहे जीअं मींहं जो पाणी ख़ुश्क ज़मीन खे। साईं जीएम सैद फरमायो, तारीख़ मूंखे ज़मीन जे सदियुनि खां लिकियल ख़ज़ाने जी ख़बर ॾिनी। सादगी वॾे में वॾो हुसन आहे। सादगी फितरत जी ॾात आहे ऐं निमाइश ऐबनि जो लिकाइणु आहे। सही अमल सही अक़ीदे खां वधीक सूदमंद आहे। इंसान जी बहितरीन लियाक़त ऐं सलाहियत सालिह इख़लाक़, सही अक़ीदनि, इतिहाद ऐं मुहबत ते मुनहसर आहे। हयाती जे हर लम्हे खे क़ीमती ॼाणे, उनखे नफ़्सियाती ख़्वाहिशनि खां आज़ादु करे इंसान ज़ात जी भलाई लाइ कमु आणिजे। सच इहो आहे जंहिंजो इक़रार करण लाइ संसि सख़्तु मुख़ालिफ़ पिणु पाण खे मजबूर भाइनि। सही गुफ़्तगू उहा थी सघे थी जा सचाई ते मबनी हूंदी आहे। उहा खुलियल ऐं ख़ुलूस वारी हुअणु घुरिजे। इंसान जेकॾहिं बुरो कमु करे थो त उन लाइ बि जवाज़ ॻोल्हे थो। आज़ादी हुसन आहे ऐं ग़ुलामी खां वधीक ॿीं का बि बदसूरती नाहे। जिन जो हाल दुरुस्त नाहे, उन जो रोशन मुस्तक़बिल, उन जे रोशन मुस्तक़बिल जी उमेदु रखणु बेसूद आहे। जिते सूंह आहे उते ख़ुदा जो नूर आहे। हुसन इश्क जो कारण ऐं रूह जी राहत आहे। हुसन ख़ल्क़त काइनात जो मुहरक आहे। जीअं गुलाब जे गुल सां कंडा बि शामिल रहनि था, अहिड़ी तरह हर ख़ूबसूरत निज़ारे पोयां बदसूरती बि लिकियल रहे थी। इन सां गॾु प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ
सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।